जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। सिंध जे महान कवि शेख अयाज़ खे भेटा पेश करण जे लाइ हैदराबाद में 3 ॾींहंनि वारो 8हों अयाज़ मेलो शुरू थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं सकाफ़त जे सेक्रेटरी मुनवर अली मैसर मेले जो इफ़्तिताह कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट्स एंड डिज़ाइन तरफ़ां तस्वीरी नुमाइश बि लॻाई वई आहे। सरदार शाह जो चवणु आहे त सिंधी समाव ऐं शेख अयाज़ जो वॾो असरु आहे। असांजो समाज कंहिं बि इंतिहा पसंदी खे तस्लीम करण लाइ तयारु नाहे। अहिड़े क़िस्म जा मेला थियण सां नौजवाननि खे शेख अयाज़ जी शख़्सियत बाबति ॼाण मिलंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट्स एंड डिज़ाइन तरफ़ां तस्वीरी नुमाइश बि लॻाई वई आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं सकाफ़त जे सेक्रेटरी मुनवर अली मैसर मेले जो इफ़्तिताह कयो। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त सिंधी समाव में शेख अयाज़ जो वॾो असरु आहे। असांजो समाज कंहिं बि इंतिहा पसंदीअ खे तस्लीम करण जे लाइ तयारु नाहे। सिंधी समाज में शेख अयाज़ जो असरु आहे। अहिड़े क़िस्म जा मेला थियण सां नौजवाननि खे शेख अयाज़ जी शख़्सियत बाबति सुध पवंदी।